जी अञा असां वटि एतिरो मतिलबु एॾी गर्मी न आहे जो असीं ॿाहिरि निकिरी न सघूं त असीं मानी खाइण आया आहियूं हींअर ऐं ॾिसो पिया त पंहिंजो आउटडोर में आहियूं त एॾी गर्मी अञा न आहे नॉर्मल आहे अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं सो ॿारनि जी स्कूल ख़तमु थियण खां पोइ असांजी ॿाहिरि आउटिंग पहिरीं आहे ॿारनि खे असीं वठी आया आहियूं ॿाहिरि चलो चलो उसके लिए पवंदा अचो अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद थी तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां तव्हां दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां जी त खणी आई आहियां तव्हांजे लाइ पंहिंजो इलाही पुराणो वीडियो जेको मां जीअं त ॿुधायां पई स्टार्टिंग में त ॿारनि जा जॾहिं स्कूल ख़तमु थी विया एग्ज़ाम ख़तमु थी विया उन खां पोइ असीं आउटिंग ते निकिता हुआसीं ॿारनि सां गॾु त पंहिंजो इरादो अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञण जो इलाही टाइम खां ॿारनि खे मॉल वठी न आया हुआसीं त हमसा के हूंदो आहे जेकी हुते ॿारनि जी एक्टिविटी एरिया हूंदा आहिनि त उते वञण जो ॾाढो दिलि हूंदो आहे स्पेशली मूंखे ख़र्चो करण जो ॾाढो दिलि हूंदो आहे त मां थोरो पंहिंजे बाबा जो ख़र्चो करायां सो उन जे लाइ हिन कयो त असां पंहिंजो मॉल वञूं ऐं मुंहिंजी मॉल में खाइण जी दिलि न हुई मुंहिंजे लाइ जिन खां दिलि चयो कुझु देसी टाइप जो खां या मतिलबु कुझु डिफरेंट खां हिते इहो साॻा बर्गर शर्गर ई मिलंदा आहिनि त मूंखे हेॾो न आहे मतिलबु एॾा न आहिनि वणंदा मूंखे सभु शयूं मूंखे वणंदो पंहिंजो पाकिस्तान जो केफ्स जो ज़िंगर जेको मूंखे हिते न आहे मिलंदो त इन करे बर्गर जी तव्हां एॾी शौक़ीन न आहियां त मुंहिंजो दिलि ॿारनि खे थोरी आउटिंग वग़ैरह कराए ऐं पोइ असीं हितां निकिरी वञूं मानी खाइण जे लाइ सो ख़ैर असीं मॉल आया हुआसीं हिते मुंहिंजो हमज़ा ज़ैद माना हमज़ा पैदा न थियो तॾहिं असीं हिते ईंदा हुआसीं ऐं कुझु शयूं जेके जीअं मां हीअ ॾेखारियां पई पंहिंजो राइट साइड ते इहा ज़ैद जी फेवरेट हूंदी हुई हिन में बि ॾाढो ख़ुशि थींदो हुओ बेनता ख़ुशि थींदो हुओ एॾो खिलंदो पियो ॼण को हुनखे का पंहिंजो के कितकराड़ी वेठो करे न ईअं खिल पई ईंदी हुई हुनखे ऐं जिते हाणे मुंहिंजा ॿार वञनि पिया वेहण जे लाइ ज़ैद खे नंढे हूंदे ॾाढो दिलि हूंदो हुओ ॿिन्हिनि भाइरनि खे जॾहिं हमज़ा थी वियो वॾा थी विया ॿार त हिन में वेही कुझु ॾाढी फास्ट घुमंदी आहे भई ॿई नंढा हुआ मुंहिंजी दिलि न हूंदी हुई त मां हिननि खे विहारिया मूंखे डपु लॻंदो हुओ सो ख़ैर हाणे मसला वॾा थी विया आहिनि त हाणे हिते वेहनि था ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि सो वरी कुझु शयूं हिते अहिड़ियूं हूंदियूं हुयूं जेको वेही करे मुंहिंजा ॿार ॾाढो इंजॉय कंदा हुआ जी त मूंखां कुझु डिलीट थी वियूं आहिनि वीडियोस हींअर मां उहो ई ॾिठो पियो ॿारनि इलाही इंजॉय कयो मथे मथे घुमिया पिया ॾाढा फास्ट घुमिया पिया मां उहो रिकॉर्डिंग कई पर मां ॻोल्ही मूंखे मिले कोन पई उहा ॻाल्हि आहे पुराणी शयूं रखी ऐं पोइ ईअं थींदो आहे का ग़लती में का पिक्चर डिलीट करणी हूंदी आहे वीडियो डिलीट थी वेंदी आहे त मुंहिंजे ख़्याल मूंखां वीडियो थी वई डिलीट ॿार मुंहिंजा इंजॉय कनि पिया मथे ॾाढो सो ख़ैर उहा त हाणे कोन ॾेखारे सघंदो हीअ ॾिसो हीअ बि हेठि मथे पिया थींदा आहिनि ऐं इहो मुंहिंजे ॿारनि खे ॾाढो वणंदो आहे अच्छा मूं तव्हांखे ज़ैद जो जॾहिं मां व्लॉग ठाहियो हुयो ज़ैद जो रूम तव्हांखे ॾेखारियो पिए मूं नंढो हिकिड़ो टॉय तव्हांखे ॾेखारियो हो निंजा त इहो निंजा ज़ैद सां गॾु ई गॾु हूंदो हुयो मथे पंहिंजो असांखे इशारा पिया कंदो उछलियां थियो ईअं करे ॾेखारींदो ऐं पंहिंजो इंजॉय पियो कंदो पंहिंजी गेमुनि खे माना जेके बि राइड वग़ैरह वठंदो कंदो हुयो सो ख़ैर बसि हीअ ॿिनि शयुनि में मुंहिंजा ॿार वेठा हिननि जो इहो हूंदो आहे हिकु ॿिनि शयुनि में वेह बसि हिननि जी रुॻो पंहिंजो सिक पूरी थिए सो हुनजी सिक पूरी थी वई हाणे असीं वियासीं पिया थोरो मॉल मां तव्हांजे करे थोरो मॉल घुमियो हीअ मॉल मूं तव्हांखे पंहिंजो व्लॉग में पंहिंजो लाइफ में ॿुधायो असां वटि मॉल्स ॾाढा ख़ूबसूरत आहिनि त हीअ बि हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत पंहिंजो मॉल ठहियलु आहे इन में हर फ्लोर अलॻि तरीक़े सां ठहियलु आहे हिकिड़ो पंहिंजो वुमेन जे लाइ उनजा कपिड़ा वग़ैरह उन्हनि जी ज्वैलरी पर्स जेके बि आहिनि हीअ जिते असीं बीठा आहियूं इहो वरी पहिरीं ॿारनि जे लाइ हिते ॿारनि जा पंहिंजो कपिड़नि जे शॉप्स आहिनि गेम्स जूं आहिनि इन्हनि जे जेके राइड वग़ैरह तव्हां ॾिठियूं उन्हनि जूं जो सलून जी आहे इलाही सालनि ताईं त मुंहिंजे ॿारनि जा जेको हेयर कट आहे हिते ई कराईंदी हुअसि ॿारनि खे शॉपिंग बि हिते कराईंदी हुअसि माना हिन मॉल ईंदा हुआसीं असां खाईंदा पीअंदा हुआसीं कटिंग कराइणी आहे ॿारनि जी हुननि जे वारनि जी कटिंग वग़ैरह थींदी हुई ऐं ॿारनि जी एक्टिविटीज़ वग़ैरह थींदी हुई खाई पी घुमी फिरी शॉपिंग करे पोइ असीं ईंदा हुआसीं कोई ॿारनि जूं ॾाढियूं सुठियूं हिते शॉप्स आहिनि हीअ आहे सलून जेको मां तव्हांखे ॿुधायो VIP किड्स लिखियो पियो आहे त हिते असां हमेशह पंहिंजो ज़ैद जे हमज़ा हेयर कट ते कराईंदा हुआसीं ऐं पोइ ॿारनि जा जेके टॉयज़ जी दुकान आहे मुंहिंजा ॿार त स्पेशली हाणे ज़ैद वॾो थी वियो आहे हमज़ा हर जॻह वेंदो आहे ऐं हमज़ा खे हर शइ खपंदी आहे को 10 शयूं ॾेखारींदो आहे त बाबा मूंखे हीअ बि वठी ॾिजो मूंखे हीअ बि वठी असां रुॻो हा कंदा रहंदा आहियूं सो हीअ पंहिंजो गिटार हिन ॾेखारियो पिए ज़ैद पंहिंजो पियानो वॼायो पिए हमज़ा गिटार पिए ॾेखारियो त हीअ त ख़ैर ॿारनि जो आहे पर मूंखे तव्हां न वॾनि वारो वठी ॾिजो जेको पंहिंजो प्रोफेशनल हूंदो आहे असां चलो ठीकु आहे तव्हांखे वठी ॾींदासीं सो ख़ैर बसि हीअ थोरो घणो असां मॉल घुमियो मां चयो तव्हांखे बि ॾेखारियां त ॾाढो ख़ूबसूरत मॉल ठहियलु आहे इहो बि असांजो त पहिरियों थोरो घुमी फिरी उन खां पोइ असीं निकिरी वियासीं पंहिंजो मानी खणण लाइ असीं वरी के ॿी जॻह ते वियासीं तेसीं हमज़ा असांजो जेतिरो थी सघियो उन हर पंहिंजो शॉप में वियो उहे टॉयस वग़ैरह खई उन्हनि जूं शयूं खई पंहिंजो पिक्चर्स कढायूं अथसि हीअ जेको हमज़ा पंहिंजो मास्क पाए पियो उहो मास्क पाए पंहिंजी पिक्चर पे कढाई त मुंहिंजी पिक्चर वग़ैरह कढो त
तव्हांजी पिक्सेस वग़ैरह कढियूं पिया। बसि मॉल मां निकितासीं, पोइ असां हिकु जहिड़ी जॻह ते असीं हाईवे ते ई ठहियल आहे, ॾाढी सुठी जॻह ठहियल आहे। मूंखे दिलि मां हिते जो हिकिड़ो वीलॉग वग़ैरह ठाहिनि, कोई बैक साइड ते एॾा सुठा रेस्टोरेंट वग़ैरह आहिनि। ऐं उन खां अलावा उते पंहिंजो सी साइड आहे त ॾाढो ख़ूबसूरत आहे, त ख़ैर उन तरफ़ ते असीं कोन वियासीं। असीं हिते आयासीं मानी खाइणु, ऐं मानी खां पोइ असांजो इरादो हो हिते ई कॉफ़ी पीअण जो। त अहिड़ी जॻह ते आहियूं जिते असीं मानी खाऊं, खां पोइ असीं कॉफ़ी वग़ैरह पीऊं। त हाईवे ते ॾाढो सुठो ठहियलु आहे, हिकिड़ो मॉल आहे जेको सिर्फ़ु खाइण पीअण जो मॉल आहे। आई थिंक जो मॉल 30 या ईअं कुझु नालो अथसि, साम्हूं जेको राइट ते नज़र पियो आहे उहो। ॿियो जीअं असीं हिते रेस्टोरेंट आयासीं, फस्ट टाइम असां ट्राए पियो कयो, हिते पंहिंजो खप्सा खाइण आया हुआसीं। ॾाढी तारीफ़ ॿुधी त ॾाढो सुठो आहे। सो जी फस्ट टाइम आया हुआसीं हिते, त असां चयो फस्ट टाइम आहे त थोरो ट्राए कयूं। पर जेसि ताईं असीं मॉल मां हेसि ताईं पहुतासीं तेसि ज़ैद हमज़ा जी एतिरी फाइट थी चुकी हुई, जो तव्हां ज़ैद जो चहिरो ॾिसी सघो था केतिरो चिढ़ियल आहे हमज़ा जे मथां। ऐं मुसलसल मूंसां शिकायत वठो करे हमज़ा जी, त हमज़ा हुनखे केॾो तंग थो करे। हमज़ा ज़ैद खे चढ़णु चए ॾाढो आसानु आहे, थोरो रुॻो हमज़ा हुनखे चहिरे में ॾिसंदो आहे त चिड़ी वेंदो आहे। त हिन मूंखे ॾिठो आहे, पर हिन पंहिंजो हिकु अजीब तरीक़े सां मूंखे ॾिठो आहे, मूंखे चढ़ण वारे अंदाज़ में। सो ख़ैर मूं त पंहिंजो इहा असां फस्ट टाइम हिते आयासीं, ॾाढी ख़ूबसूरत ठहियलु हुई आहे पंहिंजो रेस्टोरेंट जेको हो, ॾाढो सुठो ठहियलु हो। ॿाहिरि बि वेहण करण जी जॻह, पर असां अंदरि वेठासीं, पंहिंजो मिटी सां गॾु मानी कोन हुई खाइणी असांखे, इन करे थोरी त मिटी विटी उॾामी पए, इन करे असीं अंदरि जी तरफ़ वेठा हुआसीं। त अंदरि बि ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु हो, कैबिन वग़ैरह ठहियलु हुआ अंदरि। असीं ओपन में वेठासीं, जो मानी जो ई टाइम बे इंतिहा रश हुई। अच्छा, मानी एॾी ख़ासि कोन हुई, मूंखे एॾी ख़ासि कोन वणी, लेकिन रश तमामु घणो हो। अरबी माण्हुनि खे वधीक वणंदी हूंदी, इन करे कुझु ज़्यादा एक्स्ट्रा ई पंहिंजो फिकियूं हुयूं सभु शयूं। सो ज़ैद खे इन तरह जी शयूं न आहिनि वणंदियूं। ज़ैद चयो मूंखे कबाब वठी ॾिजो, सो कबाब हिते हुआ कोन, त असां इहो चिकन वग़ैरह घुरायो। ज़ैद जे लाइ असां कुझु पंहिंजो आलू जा कुझु ठहियलु हुआ, या कटलस टाइप जा ई हुआ, लेकिन ख़बर न छा आलू जे अंदरि, हा आलू जे अंदरि कीमो भरियलु हो, यादि अची वियो। हीअ मां सैलेड घुरायो पंहिंजे लाइ, इहो बि ॾाढो फिको हुयो, पर पंहिंजो खाई वियासीं, ज़रा पैसनि जूं सभु शयूं हुयूं। बाक़ी जेकी आऊं ॾेखारियां पई तव्हांखे, आलू जे अंदरि कीमो भरियलु आहे, इहे मिड़ई थोरा घणा चङा हुआ, स्पाइसी सॉस आहिनि, ॾाढो मज़ो ॾिनो। त इहो असां घुरायो। ॿियो असां पंहिंजो राइस घुरायो आहे, राइस सां गॾु असां मटन घुरायो हुयो। सो बसि इहो असां खाधो। इहे थोरो हैवी वग़ैरह थींदो आहे, चङो असांजो पेट वग़ैरह भरिजियो। हमज़ा असांजो शौक़ीन आहे, मूं मुंहिंजे हस्बैंड या हमज़ा असां इहो ई खाधो। बाक़ी ज़ैद इहे पंहिंजो कीमे जा जेके मां आलू जा कटलस घुराइना, ज़ैद उहे खाधा, जो ॿियो कुझु हो ई कोन। ऐं ॿियो हुननि खे आसिरो हुननि जो का ॻाल्हि कोन्हे, थोरो थोरो खाओ, उन खां पोइ पाण हली कॉफ़ी पीअंदासीं, कॉफ़ी सां गॾु कुझु स्वीट खाईंदासीं। बाबा अचे पियो। ही राति जो ई खोलींदा आहिनि, जॾहिं सीउ हूंदो हो तॾहिं बि खोलींदा हुआ पंहिंजो। हाँ क्यों देगा आहे सिटो कयो न। जेका असांजी मूवी ॾिठी आहे न, हमज़ा खे माइकल फोबिया थी वियो आहे, हर टाइम डांस कंदो रहंदो आहे, ज़ैद खे बि सेखारींदो रहंदो आहे। सो ख़ैर मानी खे असीं निकितासीं, उते ई पंहिंजो ही टिम हॉटन हुई, पंहिंजो कॉफ़ी शॉप हो, उते असीं आयासीं कॉफ़ी पीअण, कुझु स्वीट वग़ैरह खाइण। कुझु ज़ैद वीचारे में सही तरह मानी न खाधी, हुनखे एॾी ख़ासि न वणी। ज़ैद खे फिकिया खाधा कोन वणंदा आहिनि, हुनखे घटि ई इलाही मूंखे शयूं वणंदियूं आहिनि, पर पोइ बि स्पाइसी खाईंदो आहे। सो हिते असां हिननि खे डोनट्स वग़ैरह वठी ईंदा, ऐं हिकिड़ी कॉफ़ी असीं वठंदा आहियूं। कोई मुंहिंजे घर में मुंहिंजे हस्बैंड या हमज़ा जो मूं तव्हांखे पहिरीं बि दफ़ा ॿुधाए चुकी आहियां, कॉफ़ी जा शौक़ीन न आहिनि। सो हिकिड़ी कॉफ़ी असीं वठंदा आहियूं, पोइ मां थोरो थोरो पंहिंजे हस्बैंड खे ॾींदी आहियां, ऐं थोरी आउं ज़ैद खे ॾींदी आहियां, बाक़ी आउं पाण पीअंदी आहियां। सो उते असांखे ॿारनि जा डोनट्स खाधा, मुंहिंजी दिलि न हुई कुझु मिठो खाइण ते, पर इतफ़ाक़ सां उते हुननि का नई शइ हुननि वटि आई हुई, सेरेमन जा हुननि वटि आया हुआ, कुझु बिस्किट टाइप जा, बिस्किट बि कोन, हुननि खे शायदि ब्रेड वांगुरु हुई, पर जेको वधीक मज़ो ॾिनो हुनजे अंदरि हिननि क्रीम विझी ॾिनी हुई, उनखे सेंटर में कट करे क्रीम विझी ॾिनऊं। एॾी मज़े जी हुई, जो मतिलबु मुंहिंजो पेट भरियलु हो। पोइ मां ई खाई वियसि, मूंखे एतिरो वणियो, तव्हांखे अंदाज़ो हूंदो मुंहिंजी सिहत ॾिसी त हूं कीअं खायां थी। सो ख़ैर पंहिंजो मूंखे ॾाढो वणियो, पर हीअ एतिरो शॉर्ट आहे हिननि वटि, इन खां पोइ मां हिकु दफ़ो ई खाधो, केतिरो टाइम थियो, महीनो थियण वारो हूंदो, ऐं हाणे वेंदा आहियूं त हूंदो ई न आहे, चवंदा आहिनि त ॾाढो घटि असां वटि आहे, ऐं हाणे अचनि बि कोन पिया इहे।
मतिलबु इहो ओॾी महिल फ्रेश ठाहे ॾींदा आहियूं, क्योंकि दाल पी कनि त पोइ भात में पाणी पियो अचे। सो ख़ैर ॾाढो मज़ो आयो खाई करे। कॉफ़ी सां गॾु हिकिड़ो क्रीम फिकी हुई, पंहिंजो सिनेमन जो जेको ही ब्रेड टाइप जी ठहियलु हुई, उहा मिठी हुई। जी शाम थी वई, खाई पी छॾियोसीं, एक्स्ट्रा खाई छॾियोसीं, टमी फुल थी वई आहे। हाणे बसि ईंदासीं घर जो मग़रिब थियण वारी आहे ऐं कोशिशि करे आज़ान खां पहिरीं घर पहुची वञूं। इनशाला पहुची वेंदासीं, एॾो परे कोन्हे असांजे घर खां, पर मच्छर लॻे हिकिड़ो सुठो पियो न, लाइट वग़ैरह सभु खुली वई, सुठो पियो लॻे। टीम की बाय बाय कर छॾियो। बाय बाय टीम, हम बाय बाय टीम, बाय बाय टीम, बाय बाय टीम। जिते ही असांजो ॾींहुं ख़ैर सां थियो पूरो, असां आउटिंग वग़ैरह कई, खाधो पीतोसीं, हाणे वियासीं पे घर, मग़रिब थी चुकी हुई। पर पंहिंजो रस्ते ते कुझु ख़ूबसूरत असांजी जॻहियूं ठहियल आहिनि, का लेक जे नाले सां, का कंटेनर जे नाले सां, त तव्हांखे ॾेखारींदी वञा। पेसी कॾहिं विया कोन आहियूं, इनशाला वेंदासीं ज़रूरु तव्हांजे लाइ, उते लाइ पाऊं को न को सुठो वीलॉग ठाहींदसि। सो फ़िलहालु मूंखे ॾियो इजाज़त, उमेद थिए कि तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो। पसंदि अचे त मूंखे सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजी वीडियो खे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सो इनशाला वेंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।